अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। छा सावल वॾेरे चाकर खान खे भरोसो ॾियारे सघंदो, छा हसीना बेगम रूंडे जी ॻाल्हियुनि ते हलंदी, छा वॾेरे चाकर खान वारा सावल जी ॻाल्हियुनि ते भरोसो कंदा। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जी ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि हंधि बा वक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़ जी। इन मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त सावल खान चाकर खान खे सभु उहे पुराणा सबूत ॾींदो, हुनखे उहे सभु कहाणियूं ॿुधाईंदो, सभु जेके ॻाल्हियूं थियूं हुयूं हुनजे दरमियान यानी हसीना बेगम ऐं जाबिर खान जे विच में हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। ऐं पोइ बि चाकर खान थी सघे थो सावल खान ते भरोसो न कंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त रूंडो पंहिंजी भेण हसीना बेगम वटि ईंदो ऐं हुनखे चवंदो त छा असांखे जाबिर खान मां को फ़ाइदो थी सघे थो। मूंखे त नथो लॻे को फ़ाइदो थी सघे थो। बहरहाल हुनखे हसीना बेगम चवंदी त हिन महिल चाकर खान सावल वटि आहे। सावल खान हुनखे अहिड़ियूं त पटियूं पढ़ाईंदो, जेकॾहिं सावल खान जे ॻाल्हियुनि ते चाकर खान एतबार कयो त उहो अचण सां ई असां सभिनी खे मारे छॾींदो, छो जो असांजा उहे सभु राज़ सावल खान वटि मौजूदु आहिनि। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जाबिर बि वॾो कमीनो शख़्स आहे। जॾहिं चाकर खान हुन वटि ईंदो त चाकर खान खे बि अहिड़ियूं पटियूं पढ़ाईंदो सावल खान जे ख़िलाफ़, जो वरी बि चाकर खान उन जे ॻाल्हियुनि ते भरोसो करे छॾींदो। दोस्तों इन ड्रामे जो मक़सदु कुझु को सम्झ में न आयो। पहिरियां चवनि पिया त हिन ड्रामे में वॾो एक्शन थींदो, वॾो एक्शन। हिन में त को एक्शन आहे कोन। तव्हां ॾिठो त पहिरीं एपिसोड खां वठी हे तक़रीबन 11-12 एपिसोड हली रहियो आहे। इहे ॻाल्हियूं वॾे चाकर ऐं सावल खान जे विच में को एक्शन कहिड़ो ड्रामो में कुझु ख़ासि ॾेखारियो ई न आहे वियो। असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।